अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, सहरी इख्तिताम जो वक्त क्यों है। चो पहिरीं सवाल सुनो जी। खुश आमदेद, तव्हांजो सवाल फरमायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वअलैकुम खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह मजा में। अल्हम्दुलिल्लाह। मौला हिकिड़ो सवाल आहे त तव्हां सुबुह जो सहरी कयूं था, इहा नमाज़नि मंद किन टाणे पाण रोज़ बंदि कयो खपे? अधु कलाक, पौणो कलाक, 2 मिंट, 20 मिंट, केतिरा मिंट अॻियां बंदि कयो खपे? माशा अल्लाह। सहरी इख्तिताम जो वक्त क्यों है, इनके इमसाक चवंदासीं। इमसाक एतिरे रोज़ो बंदि कॾहिं कयूं। रोज़े बंदि जे बारे में तुलूए फजर ई रोज़े जे इख्तिताम जो वक़्तु आहे। मुसलमाननि जो इत्तिफ़ाक़ आहे अने मुतवातिर अमल ई आहे त ॾींहं जो आगाज़ तुलूए फजर वटां थी वञे थो अने तुलूए फजर सहरीअ जे इख्तिताम जो वक़्तु आहे, यानी इमसाक जो वक़्तु आहे। हाफ़िज़ इब्ने अब्दुल बर रहमहुल्लाह फरमाइनि था, जंहिं ॾींहं जो रोज़ो वाजिबु आहे उहो ॾींहुं तुलू फजर वटां सिॼ गुरूब थियण ताईं आहे अने इन मथे उम्मत जो इज्तिमा आहे, यानी इजमा उम्मत। ईअं हाफ़िज़ इब्ने अल क़त्तान रहमहुल्लाह फरमाइनि था त उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे, यानी इजमा आहे त राति सिॼ गुरूब थियण वटां उफ़ुक़ मथे ज़ाहिर थियण वारे तुलूए फजर सूदी आहे। इन में तुलूए फजर पुठियां खाइण पीअण मनाई आहे कंहिंखे जेको रोज़े वारो होए। तुलूए फजर इमाम तहावी रहमतुल्लाह अलैह जी वज़ाहत त तुलूए फजर मथे सहरीअ जो इख्तिताम थी वञे थो, तंहिंजी दलील क़ुरान मजीद जी आयत आहे, कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अबयज़ु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़ज्र। अने ई अमल मुतवातिर आहे, मामूल बेहा आहे, उम्मत जो इजमाई मसअलो आहे, अमल आहे। सरीह नस कुरानी अने मुतवातिर अहदीस इजमाए उम्मत जे ज़रिए तुलूए फजर सहरी ख़त्म करे जो टाइम आहे। क़ुरान मजीद जी आयत सूर बकर जी 187, जंहिंमें हुकुम आहे त फजर जे वक़्तु जॾहिं सफ़ेद दहारी कारे दहारीअ मां वाज़े थी वञे तेसिताईं ऐं खियो पिया वाज़े थी वञे पोइ बसि ख़तमु, पोइ रोज़ो बंदि थियो खपे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहरीअ जो इख्तिताम फजर जी अज़ान खे करार ॾिनो, यानी फजर जी अज़ान थिए सहरी ख़त्म थिए खपे अने फजर जी अज़ान सही टाइम ते आवई खपे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 मुअज़्ज़िन हुआ। हिकिड़ो मुअज़्ज़िन पहिरीं अज़ान ॾींदो हो, यानी फजर जी पहिरीं अज़ान, तंहिंमें खाइण पीअण मनाई न हुई। जॾहिं त ॿिया मुअज़्ज़िन जॾहिं अज़ान ॾींदा हुआ फजर जी, खाधो पीतो बंदि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बिलाल राति जे वक़्तु अज़ान ॾिए था, एतिरे ऐं भले खियो पियो अंजी सहरी जारी वे। जॾहिं त अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हो अज़ान ॾिए त खाइण पीअण बंदि करे छॾियो। रावीअ चए त अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हो नाबीन हुआ अने उन वक़्त सुधी अज़ान किन ॾींदा हुआ जेसि ताईं ॿिया न उनखे ॾसी जे सुबुह थी वियो, सुबुह थी वियो। ख़ासि वज़ाहत इहा आहे, अच्छा हीअ बुख़ारी ने मुस्लिम जी रिवायत है, वज़ाहत इहा आहे
त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में पांवारा घड़ियाल न हुआ अने उहो हिकिड़ो अंदाज़ो कंदा हुआ, अंदाज़ो कंदा हुआ त अंदाज़े जे ज़रिए ॾसींदा हुआ जे हाणे टाइम थी वियो आहे। हिन जो मतिलबु आगड़ पाछड़ 2-4 मिंट थी वेंदा हुआ। तुलूए फजर इमसाक जो टाइम है, इमसाक एतिरे रोज़ो बंदि करे जो टाइम है। ऐं भले खपे उन रोज़ो रखी सघो था। फजर जी अज़ान थी अधु कलाकु पहिरीं खाधा, कलाकु पहिरीं खाधा, सहरी कयो जिकी खियो अलाह खे ॾे अने जिनटाणे सहरी कयो ई मणे आला छूट है, गुंजाइश है। पण हिकिड़ो कमु अज़ान फिक्स टाइम ते आवे खपे, तुलू फजर जे टाणे। जे अज़ान आगड़ पाछड़ अचे त अज़ान जो एतबार न आहे इमसाक। अज़ान सही टाइम ते आवे खपे अने अज़ान जीअं सही वक़्त ते अचे, ईज सही वक़्तु इमसाक जो आहे, तंहिं पुठियां खाइणु पीअणु मुनासिबु न आहे। हाँ जेकॾहिं कंहिंजे हथ में पाणी वाणी होए अने अज़ान चालू हुए त इन मां 2-4 ढुक भराए करे हिकिड़ो गिलास पी ला थिए, तंहिंसां कीअं न पई मामूल न खपे। हाणे हिकिड़ा माण्हू करो वाट नारिया वेठा हुआ हेॾा बांग अचे फजर जी अने तैर चे हाँ हलो पाण रोज़ो बंदि कयूं था, ई तरीक़ो ग़लति आहे, सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे। अने रोज़ो ईअं सम्झो जे ख़तमु पंहिंजो थी वेंदो, रोज़ो ज न रहंदो जे ई मामूल उम्मत जो रहियो। अने 100% मुंहिंजो अमल आहे, मूं माण्हू ॾिठा आहिनि ऐं पिन गवाह आहियां, माण्हू फिरे पिया, बांग अचे त केरु पाणीअ ते जुम करे, केरु ॿी वस्तु ते जुम करे। अने जेको नशे बते वारा आहिनि इन्ही जो इहे बांग अचे त पाण रोज़ो बंदि कयूं। मुंहिंजे हिसाब सां फजर जी अज़ान अचे थी तंहिं पहिला ऐं फारिग थी वञो, खाई पी गिनो, अने हिकिड़ो तव्हांखे अंदाज़ो अचे कच्छ जो टाइम टेबल हर ग्रुप में आहे, हर माण्हू वटि आहे अने हर घर में टाइम टेबल रहियो त इन टाइम टेबल जे मुताबिक़ अज़ान फजर थी पहिला ऐं फारिग थी वञो। अज़ान फजर जो इंतज़ारु इमसाक में न कयो, सहरी में न कयो। अलगर्ज़ रोज़ो इबादत आहे, अल्लाह जी रिज़ा जो हिकिड़ो निहायती बहितरीनु ज़रियो आहे, बदनी इबादत आहे। अने जे इबादत आहे त इबादत अल्लाह जी थींदी, तरीक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थींदो। हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम अने हज़रत बिलाल जी अज़ान विचा केतिरो फ़र्क़ु हो। पहली अज़ान अने ॿई अज़ान, पहलो मुअज़्ज़िन उतरंदा हुआ अने ॿिए मुअज़्ज़िन खे चवंदा हुआ। पहली अज़ान में खयो पियो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ क़ाइम ई अंधेरे में पढ़ाई, अंधेरे में नमाज़ पढ़ाए। हाँ हिकिड़ा कई अहिड़ा वेंदा जे मूं रोज़े जी नियत कई हुई, पोइ सार न थी वई, बांग अची वई, तंहिं पुठियां खाधो पीतो, ई रोज़ो न थियो। इन शख़्स खे उन ॾींहं जो खाइणु पीअणु हराम हुए थो, इनखे क़ज़ा रोज़ो करिणो पवंदो। हिकिड़ा माण्हू कीअं न मोबाइल नारियो सॼी राति मोबाइल नारियो, फजर टाणे सुम्ही रहिया, जे मूं सर रोज़ो रखियो आहे। सर रोज़ो रखियो आहे, न सरंदे तुंहिंजो रोज़ो थी वेंदो, पर शरीयत जे ख़िलाफ़ु कहे की न की खाइणो पीअणो पिंड ते ज़ुल्म न करणो। पोइ जंहिंखे तंहिंखे चवंदो फिरे पियो अॼु त सर रोज़ो रखियो न, पोइ आउं थकी रहियोसि न, तुंहिंजो सवाबु वेंदो रहियो माण्हूअ खे सुणाए, कुलाक तो ग़लति कहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त फरमान आहे जे ऐं सहरी खियो अने सहरी में बरकत आहे, उम्मत भलाई में रहंदी उन वक़्तु सूदीअ जेसि ताईं सहरीअ में ताख़ीर कंदी अने रोज़ो खोले में जल्दी कंदी, जल्दी एतिरे बिफोर न, वक़्त खां पहिरीं न, फिट अने फिक्स वक़्त मथे। अक्सर टाइम टेबल में ॾिसिजे थो त इख़्तिताम सहरीअ जो कंहिं में 1 मिंट कंहिं में 2 मिंट आगड़ पाछड़ वे थो, ई कोई मुश्किल न आहे, गुंजाइश आहे। पण मग़रिब जो वक़्तु फिक्स जेको रहियो, गुरूब शम्स, सिज गुरूब थिए, ई मग़रिब जो वक़्तु रहियो, सिज गुरूब थी वञे, मग़रिब जी अज़ान अचे अने इंटाणे रोज़ो खोलियो खपे, इफ़्तारी कई खपे। अल्लाह ताला वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।